पीछवा ओ बताया करे ये मां परे पासे तो वञा ये वीर पेड़ी वारो अचे त पो हलूं ये पेड़ी जो तू इंतजार कर मुखे पेड़ी जी जरूरत काने का मां इए तो वञा वतायो वर खणी पानी में लथो जुतन मुबारकन मां मिटी पई उडामे उन फकीर रड़ कयो ओ वताया तोखे दया ओड़े कोन थो मेहरबानी कर जल्दी आ मुखे वठी हल मुखे वजन दिया वचन चहलिया पानी वडो बुधी विंदुस चेचो वतायो करे लही पानी कोन मोड़ी दे ई निकरी पियो हेठ लही पियो गलिया था वजन कुलो कुले में जयो हे वतायो कंदो तो वने जे भला दिसा त वतायो छातो करे हिय जो जे त वतायो पियो करे अल्लाह दिल खरदी कोन तीर पे लाल साठले इरो रब जो नालो बिछवा खुदा दी जात जो कसम ये याद कर रब जो जिक्र कर दिल ठरी थी पे वो सब ने ता जबरायो जोर सा बतायो के अल्लाह वो जिक्र कदो कवने उन शख्स चयो यार अल्लाह के मञण वारो त मां भी आया मां बि त छो न रब जो नालो मिठो खेदवा मां रब पाक जो जिक्र कंदो वञा अञा उन चयो अल्लाह इया जो चई त पानी में हेठ हलियो वियो घोटो खाए सद तो करे ओ वताया अञा इयो वताए के सद कई त कालर में खणी हथ रुधाई ते सवेल त पंध आए पे हाणे छा थी वतायो को कया त दरिया बोले कोन पियो हाणे छा राधा तू बस मालिक जो जिक्र कंदो तोरी मां बि मालिक जो पियो जिक्र करण चाहियां चई जे मालिक जो जिक्र करण थो चाही पहिरियों बताए तई पहुच त सही पो मालिक जो जिक्र कजा यानी अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिले ये अल्लाह वाले हैं ये अल्लाह के दोस्त हैं जो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह के दोस्तन जो पावर जे कदम वतायो करण वारो गया पार टपी तो वने तो वतायो जो मुर्शिद जेको के शान वारो हुंदो तो वतायो जे मुर्शिद पीरान पीर दस्तगीर के शान वारो मौज बावल हक मुल्तानी जो मुरीदा वतायो मौज बावल हक वरी पीरान पीर दस्तगीर जो मुरीदा ओ दोस्तो इन गाल मा तो की असा की ये गाल करी पे त अल्लाह के दोस्तन में पावर शायद अल्लाह के दोस्तन में पावर रुस्तम कादरी न तो जे साईं मोहम्मद जुमान न तो जे साईं वीर मोहम्मद न तो जे खुदा खुद कुरान में तो फरमाए त जे के मोजा दोस्तन गमगीन थींदा न कजो खोसन सुभान अल्लाह वो तो कौन सा गमगीन